कुरान चवे थो फल सुम्हो जेको रमज़ान जो चंड ॾिसे थो त उन ते लाज़िमा वाजिबा तो रोज़ो रखे। बीमारा शुगर जो मरीज़ा ब्लड प्रेशर जो मरीज़ा पिरो रखे। असा मौलवी वाइज में चवंदा हूँ रमज़ान तुल मुबारक जो महीनो त पोइ कुछ माण्हू जेके रखंदड़ हूंदा शौक़ीन पोइ सुभान अल्लाह चई नालो वठंदा, बाक़ी न ते ईअं को छिप पहाड़ जो किरे बूह वेठा तकींदा। अब रमज़ान जो महीनो रहमत ने बरकतन वारो महीनो आहे त इंसान जी ईद जे लाइ तैयार थींदो आहे न, ख़ुशि थींदो आहे, कपिड़ा सिबाईंदो आहे, सही शॉपिंग कंदो आहे, तैयारी कंदो आहे। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जे लाइ शाबान जे महीने में तैयारी कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान मुअज़्ज़म जे आखिरी खुतबे में खुतबो इरशाद फरमायो तो महीनो अचे थो हिकिड़ो शान वारो, वॾे मान वारो, मर्तबे वारो, रहमतन वारो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद में उन जे लाइ पारत करे थो, वसियत करे थो, हुकुम करे थो। मां मुंड में ही ॻाल्हि कया मता वरी बाद में ॻाल्हि यादि न रहे। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि असीं रमज़ानुल मुबारक जे महीने जो रोज़ो रखूं या न रखूं, शुगर जो मरीज़ आं, ब्लड प्रेशर जो मरीज़ आं। हिकिड़े ग़रीब मिस्कीन पाड़े वारे खे हूअं तकींदुसि न, पोइ को मानी फिदीअ वारी खाराए जान छॾाईंदासीं। तव्हांखे कहिड़े मौलवी चयो आहे, मुफ्ती फतवा ॾिनी आहे त शुगर जो मरीज़ ब्लड प्रेशर जो मरीज़ रोज़ो रखे ई न। कुरान चवे थो फल सुम्हो जेको रमज़ान जो चंड ॾिसे थो त उन ते लाज़िमा वाजिबा तो रोज़ो रखे। बीमारा शुगर जो मरीज़ा ब्लड प्रेशर जो मरीज़ा पिरो रखे। पोइ अल्लाह जो ज़िक्र कंदो वञे, ॾींहुं गुज़रंदो वञे, तिलावत इबादत में रहे, रोज़ो बची वियुसि, ॾींहुं गुज़री वियुसि तो वाह वाह थी विया। जेकर सोड़ संघोड़ पहुचेसि, बुख परेशान करेसि, तकलीफ़ वधी वञे त शरीयत चवे थो बाईपास वठी भञे छॾेसि, को गुनाह न अथसि। रखे त सही, भञण जी बि इजाज़त आहे। तव्हां ते केरु बंदूक खयूं बीठो आहे त रोज़ो भॼंदे त मारींदोसि। ए अॻ में जेको चवे थो त मां मरंदुसि बचंदुसि न, इहो चंडो मरंदो बचंदो वाकई न। अॻ में ईमान जो हाल इहो अथसि त चवे थो मां त मरीज़ आहियां, मां त बीमार आहियां, साईं मां जे लाइ छा हुकुम आहे। अॻ में हियां टुटो पियो अथसि, साह निकिरेसि थो। पहिरियों ईमान अक़ीदो पको ऐं मज़बूत कर, तवक्कल अल्लाह ते कर, बेड़ा ई पार। बस केतिरा ई माण्हू आहिनि पोड़ा ऐं पोड़ियूं, वो पत्थर कुटनि था रोड ते, तगारी मथड़े ते दज़ पियो थो वञे अंदरि, तॾहिं बि रोज़ो आहे। बेहोश थी किरी था पवनि तॾहिं बि रोज़ो आहे। ईमान आहे। हाणे त मौसम बि बहितरीन आहे, सर्दी सर्दी लगी भई है माशाअल्लाह, का तकलीफ़ ना है। पर मां वाइज़न में हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, जेके चंडरा गर्मीअ में रोज़ो न रखंदा हा, तव्हां ॾिसजो इहे सर्दी जनवरी में बि कोन रखंदा। छो रोज़े जो ताल्लुक अदा सर्दी गर्मी सां न आहे, जो ईमान सां आहे। वॾे आवाज़ सां चओ त सही। बस ईमान थस बस, बाकी न त पोइ उन जे लाइ जहिड़ो जनवरी सर्दी तहिड़ो गर्मी ॻाल्हि बराबरि आहे। अवा तू गोश्त जो 2-3 किलो वठी पोइ घर रखी ॿिलीअ खे चओ त पाण त थी, मां गे बसर टमाटर आणे तो घरजी करे पोइ भाॼी ठाहे खाईंदासीं। कुझु ज़री बूटीअ जो छॾींदो तव्हांजे लाइ। अवा खीर जो गिलास टप भरे पोइ ॿिले खे चओ त पार त थी, ख़्यालु कजांइ, मां खंड पती आणे तो घरजी चांहि पींदासीं। मोटण खां पोइ कुझु बचंदो चुको। अमानत हवाले हुनजे कजे, जेको ख़यानत अमानत में न करे। अल्लाह फरमाए तो रोज़ो मुंहिंजो बहितरीन आहे। इहो मुशरिक काफ़िर मुनाफ़िकन खे कोन थो चवां, वो तव्हां मोमिनन खे थो चवां, जंहिंमें ईमान जा दाणा आहिनि, उहो संभालींदो मुंहिंजे रमज़ान खे। हाणे ॾिसूं त मोमिन केरु आहे। कुरान चवे थो मोमिन खे चई डायरेक्ट, फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, मुतलक इंसान खे भी न चई, रुगो ईमान वारन खे। ताके चवां थो, ताके पारदा रमज़ान जो मेहमान, साल में एक मरतबा थो अचे। अब साल में घणा महीना, साल में हमरा 12 महीना, पो घणा महीना खाओ पियो था।
11 महीना अल्लाह जो नेमतों खाए पिए हण हणा हलाल हराम दमादम मस्त कलंदर सब कुछ पेट के अंदर हिकड़ो महीनो रुगो अल्लाह चवे थो मां रब खे राजी करे ॾींहं जो रोज़ा रातन जो भी मोकला दबे खा जेडो वणई खा जेडा जोर लगाना थी लगा टप शरबतन जो पी बस रुगो रोज ॾींहं जो बस वो भी इंसान के नसीब ना है बदनसीब आ न 12 महीना 11 अल्लाह जी नेमतन के किए पे थो खाए पिए करे को हिसाब आयो हिकड़ो महीनो सो ॾींहं जो रोज़ो अल्लाह चवे थो तने भी इंसान को बर्दाश्त ना मुझा दोस्तों ना कदरी न कयो ना शिकरी न कयो अज वायदो को इंशाअल्लाह रमजान जा रोजा संभारे रखंदा से ऐं वारन खे भी हुकुम कंदा से त अल्लाह फरमायो मुझो मेहमान साल में एक मर्तबा धो अचे सवाल पैदा थियो अल्लाह साईं मेहमान वडन माण्हुनि जा मेहमान नवाबन सरदारन जा बादशाह जा मेहमान बादशाह जे होता कंटे विदा नवाबन सरदारन जा मेहमान नवाबन सरदारन जे बंगलन में वेंदा अल्लाह के गरीब झूपड़ी वारे वठ नईंदा रबदात बादशाह खां बादशाह सब खां वॾायो तव्हां जो मेहमान भी वॾो हूंदो शान मान वारो हूंदो अल्लाह तव्हां तो बादशाह खां मथे छा थो चवे क़ुरान पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जो सुभानअल्लाह बादशाह का भी मथे खेरा जमीन आसमान जो बादशाह तो मेहमान भी एडो वडो होंदो इए त ना है जो अल्लाह जो मेहमान भी वडन मानन वट वई असा गरीब रही वई चौ चौ सवाल आ अल्लाह से फरमायो भला इयो त बुधायो मां रब रहंदो काथे आ जिसी तरह जत किथ रहो था हर जाए ते जमीन जे तहन में जरन में पिया दिसो था पया हर नंढे वडे जे दिल में मुस्लिम काफर वट बंगलन में गरीबन अमीरन वट जे जरे मां अल्लाह पान अमीरन गरीबन जे दिलन में सबिन वट यकसारा थो त मुझो मेहमान जी नवाबन सरदारन बादशाह जे ओता के दर ते दस करिंदो तिया ता खाना बदोशन जो झूपड़ीअ ते भी दस्तक ॾेई वॾा फड़ा मियां राम जा वसायो ईंदो जो सुबह ईंदो गरीबन वट भी ईंदो पर ता कदुर कयो केड़ो मेहमान वरी सवाल पैदा थियो अल्लाह से मेहमान जा बा किस्म चौ चौ एकड़ो मेहमान जेको रहमत बणजी थो अचे दो मेहमान जेको ज़हमत बणजी थो अचे अल्लाह फरमायो मुझो त एड़ो मेहमान आ जेको कुरान पाण थो ऐलान करे छा थो चवे कुरान जी रहमतूं खयो थो अचे मेहमान रहमतन वारो मेहमान आहे पर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बियो सिबारो आहे सूरज नालो सूरतुल बकरा अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे पर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन जो सुभानअल्लाह जो मेहमान एड़ो आ वो जेको दवटी मिठड़ो कुरान खणी आयो आ कुरान रहमतन वारो आ न बरकतन वारो आ शिफा है इन में मां नथो चवा कुरान थो गालाए फरमायो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन इन
कुरान में शिफाए, कुरान में रहमता, कुरान में बरकता। ई मेहमान रहमत वारो तरे त रहमत वारो कुरान सा देखणी आयो। खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोनो साईं मिठो साईं बिनी जहान जो सरदार रहमत जो समंदर आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमाया अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चो सुभान अल्लाह केड़ो साईं आहे। एक मर्तबा मुझे दिलवर जो नालो त वठी दिस चो मोहम्मद जल्दी में पुछिया चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुझे साईं जो नालो वठंदो दोस्त हुजे दुश्मन हुजे पांजो हुजे परायो हुजे चप चपन सां मिली वेंदा चप चपन खे चुमियो ॾींदा। मोहम्मद मुझे साईं जे नाले जे वठण सां निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो रखी दिल में वरी आहे चपन सां पिण चुमण जहिड़ो। मुझे साईं जो नालो मिठड़ो आ जो सुभान नालो वठो चप चपन सां मिली चुमियो ॾींदा। मुझे साईं जी ताबेदारी कयो गुलामी अख्तियार कयो सब करजी सरजी सुन्नत ते अमल कयो त तव्हांजा दिलू दिलन सां मिली वेंदा। कौमी कबीलाई झेड़ा झगड़ा खत्म नफरतूं खत्म साड़ हसद बुग़्ज़ खत्म ओड़े पाड़े रिश्तेदार खां मुझे साईं जे सुन्नत जे करे तव्हां अमल कंदो एड़ो मिठे नाले वारो साईं आ दुनिया वारो वो खैरुल बशर फखरे औलाद आदम वो खैरुल बशर फखरे औलाद आदम बशीरो नज़ीरो शफीए दो आलम वो लुत्फी मुकम्मल वो खुल्के मुजस्सम बनी लो इंसान का गम खारो हमदम गली और गदा का प्यारा मोहम्मद खुदा का मोहम्मद हमारा मोहम्मद मोहम्मद वो गुम गश्ता कौमों का हादी तो आलम में इल्मो अमल का मुनादी पैगंबरे अज़्म खुद एतमादी शरीयत है जिसके बहुत सीधी सादी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जो नालो मिठड़ो पर अज पांजे अमड़न के बुधायो पांजे भेण धीअ ज़ाल के बुधा त रमज़ान जो महीनो थो अचई जेको 3-4 बजे उथी करे बगैर वारन ढारन जे सैरियूं इफ्तारियूं पचाईंदी पाण त रोज़ो रखंदी पाण ते रब जो रहमत वसंदुसि सवाब मिलंदुसि घर जे फातिल खे रोज़ो रखंदी सभिनि जो सवाब कमाईंदी चो सुभान अल्लाह। बुधायो उनखे असां उनखे तालीम ॾियूं न तरबियत ॾियूं न तंहिंजे करे बुधा दोस्तों अजीजो नबी से फरमाए पीरूं ॾियाड़ो रहमत जो वासत हो मग़फ़िरा विचा ॾाॾा बख़्शिश जा बख़्शिशी बख़्शिश ऐलान थे थो आहे को त मां अल्लाह बख़्शियां फरमाए तो पर आखिरी ॾियाड़ा इतकुम मिनल्लाह जहन्नम का छोटकारे जा रमज़ान में जहन्नम जा दरवाजा बंद थी था वञनि जन्नत जा दरवाजा खुली था वञनि रमज़ान जे महीने में रोज़ेदार जे लाइ समंदर दरिया में मच्छियों इस्तग़फ़ार जो दुआ घुरन आसमान में पखी परिंदा इस्तग़फ़ार जी दुआ घुरन रोज़ेदार जे लाइ हर रोज़ जन्नत के सिंगारियो वेंदो आहे रोज़ेदार जो रोज़े
जे करे वातमा जेका बदबूएं धप थी थे अल्लाह वट मुश्क अंबर का वधिक महबूबा क्या मजरी माशर मैदान में अल्लाह फरमाए दो फरिश्तो ही नमाजी आहे दो इनके नमाज जो सवाब ही हाजी आहे हज जो सवाब ही सखिया सखावा जो सवाब ही रोजेदारा परे थी यो असमोली वला उजबी रोजो मा अल्लाह जो रब जेला रखे बदलो पाजे हथन सानी दो मासो सुभान एकड़े के बादशाह सरदार नवाब जो चमचो है वाठो इनाम दे वठ सही वठ एकड़े के खुद बादशाह पान इनाम दे फर्क है ना फर्क है ॻाल्हाइण था अल्लाह बेन के फरिश्तन जे जरिए इनाम थो दे रहे रोजेदार के पांजे हथड़न सा तो इनाम दे अल्लाह केडो रब करीम मुजा दोस्तों आज वायदो को इंशाल्लाह इन रमजान में घट न कंदा ऐ तरावीहूं भी पाड़े वारो मस्जिद छड़ियो उन्हीं में पढ़दो जे आलम तरा वारो मुला हुजे एड़े गोठ में मां जलसे ते वयसे मां के एकड़े चयो सही ते एड़ो को वडो को कहरी मौलवी आंदो हणा 1.5 कलाक मां जो पुतो के छातो तू भी घट खा पी दोल जो पेट करे जो नासन मां लसी चटणी ते निकरंदी मानो भी थोड़ो घट खाए पिए पो नमाज इबादत में आसानी थी पौंदी पो काडे विंदो आ चीसी 3 किलोमीटर परे कोड़ो गोठा उते अलमतरा वारो मौलवी वहां भी 3 किलोमीटर मोटर भी 3 किलोमीटर रात जो वगड़ो नांग भलाऊं कुत्ता भौकाइंदो घणो टाइम लगे तो जी 2 कलाक पाड़े में मेंबर मेहराब जे पोया घर थस कलाक कुरान बुधण जे ला तौफीक न थस 2 कलाक कुत्ता तो भौकाए उड़ा तो वही कुरान सा इश्क ना है कुरान से मोहब्बत ना कुरान से इश्क मोहब्बत हो जे आ त 1 कलाक छा अज जवानिया तो के तौफीका ताकता जवारो थी भी सके थो सुभाणे पोड़ो थी वेंदी भी न सिगंदे पछताई पो मुला सूफी वरी असा एकड़ा मानू थींदा थी जवानीअ में रिश्वत दबे खाइंदा जवानीअ में गुनाह डटके कंदा जना शराब पींदा ओ जरे पोड़ा थी ज़ाल के भी न वणे पो बुजुर्ग थींदो अल्लाह सी माफ कर हाने भींग थी हाने छा माफ कर नथा समझो माफ अल्लाह कंदो आ ये कोने जो पोड़े के माफ न कंदो पर चवण जो मकसद ई हुआ जेका जवानी वारी इबादत रियासत पोड़ वारी अल्लाह से के जेका खुशी थे थी खुदा जो कसम जवान जे जवानी जो तौबा पोड़ो तो मौलाई दाणे रिटायर थियो हाने त दिसण का बेकार घुमण का बेकार लाचार थियो मौलाई औलाद जवान थियो हलियो बनी बड़ा तकसीम थियो घर तकसीम एकड़ी खट छत ते दींदा से मथे ते पखो ही कोन हुंदो पोटर चंदा ने ते पवल पोचो तो हाने दंद भी न रहया घुमण का भी बेकार हाने छा कया हाने अल्लाह के राजी क्यों पो सूफी थी मुला थी मस्जिद में जी पो पेशमाम थी कार थी डमर थी पौंदो नथा समझो खुदा जो वासो था जवानी में रब के राजी कयो पोड़प में पो जेका इबादत कंदो अल्लाह सवाब जवानी वारो था दीदो के न दीदो ये गाल रमजान शरीफ जो महीनो आ रहमत ने बरकतन वारो आ मां दुआ करण आयो आ अल्लाह रब्बुल इज्जत हजरत मौलाना से मोहम्मद इस्माइल साहब जे जलसे के प्रोग्राम के पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए मां भी यकी आयोस माशाअल्लाह ता जो 2-4 कलाक इंतजार कयो जेको टाइम दोस्तन रखियो मौलवी साहब उस्ताद वारन चेसे ठीक आ भला उनी में शिरकत था कयो पांजो जलसो आ वरी मुखे परे पंधा वणो आ दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत मुझे कलमात के कबूल फरमाए अच्छे तो मेहमान रमजान अल्लाह जो कदर नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन या रब्बल